जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। नोशहरो फ़िरोज़ खां ज़मीर से लुंड जी रिपोर्ट ॾींदड़ त SSP नोशहरोफिरोज الطاف लग़ारी पारां रिटायर्ड थी वियल SHO عبدالله اعواڻ जे मान में पुलिस लाइन में الوداعي तकरीब ڪوٺائي، जंहिंमें CI इंचارج محمد DSP اعجاز ميمڻ समेत पुलिस अमलदारन اهلڪارن वॾे तादाद में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे الطاف लग़ारी जो चवणो त عبدالله اعواڻ हिकु बहितरीन ऐं दिलेर पुलिस ऑफिसर आहे। संदसि वालिद पिणु धाड़ियल सां मुआरो अटकाईंदे शहीद थी वियो हो ऐं संदसि पुटु عبدالله اعواڻ पिणु मुक़ाबला करे केतिरनि ई धाड़ियलनि खे मारियो ऐं ॾुआरनि खे बख़्श न कयो। फोर्स में अहिड़नि ऑफिसरनि जी सख़्तु ज़रूरत आहे। रिटायर थींदड़ عبدالله اعواڻ चयो त मां शुक्रगुज़ार आहियां SSP नोशहरोफिरोज जो, जंहिं मुंहिंजे मान में हेॾी वॾी तकरीब कोठाए मान बख़्शो आहे ऐं शरीक थींदड़ समूरनि पुलिस अमलदारनि ऐं اهلڪارن जो पिणु शुक्रगुज़ार आहियां, जिन इज़त बख़्शे हिन तकरीब में शिरकत कई।